नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी जे गज़ाली स्कूल ऐं कॉलेज में नेशनल एसोसिएशन फॉर एजुकेशन पारां कॉलेज जे प्रिंसिपल मोहम्मद हसन खोसो जी मेज़बानी में बहितरीन तइलीम सां गॾु बहितरीन तरबियत जे उनवान सां हिकु सेमिनार मुनक़द कयो वियो। सेमिनार में शागिर्दनि, उस्तादनि ऐं सियासी समाजी अॻुवान वॾे अंग में शिरकत कई है। सेमिनार जी सदारत जमायत इस्लामी जे नायब सदर प्रोफेसर मोहम्मद इब्राहिम कई। सेमिनार जो मेहमान ख़ास हिदायत खानो सेमिनार के अॻुवान खिताब कंदे चयो त असांजी तंज़ीम नाफ़ा जेका पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में कमु करे रही, जेका मुख़्तलिफ़ तइलीमी इदारनि में जागृता सेमिनार कराए रही है। अॻुवान चयो त असांजो मक़सदु आहे त बहितरीन तइलीम सां गॾु शागिर्दनि खे बहितरीन तरबियत बि ॾियूं त जीअं इहे शागिर्द अॻिते हली कंहिं वॾनि उहिदनि ते पहुचनि त जीअं बहितरीन नमूने क़ौम जी ख़िदमत करे सघनि। अॻुवान चयो त असांजे मुआशिरे में बहितरीन तइलीम सां डॉक्टर, इंजीनियर ऐं ॿियनि वॾनि उहिदनि ते वेठल केतिरो बि तइलीम याफ़्ता हुजे, जेकॾहिं उन जी बहितरीन तरबियत न हूंदी त उहो अवाम सां ग़लत रवैयो इख्तियार करे थो। तंहिं करे बहितरीन तरबियत जो हुजणु ज़रूरी है। अॻुवान चयो त असां चाहियूं था त बहितरीन तइलीम ऐं बहितरीन तरबियत सां मुल्क मां करप्शन जो ख़ात्मो आणियूं त जीअं मुल्क तरक्की करे सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।